सिंध ऐं हिंद में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे जीवत कुमार जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। लर्न विथ जीवत GFX चैनल ते समूरनि दोस्तनि खे भलीकार। अॼु हाज़िर थिया आहियूं मॉडल पेपर नंबर 4 सां गॾु, जंहिंमें तव्हांखे अहम मारूज़ी सवाल मिलंदा जेके क्लासिक अदब दौरनि खां वठी जदीद अदब ताईं हूंदा। त बिना कंहिं देर जे शुरूआत कयूं था सवाल नंबर 1 खां। सिंधी अदब में अलफ़ अशबा नज़म जो बुनियाद कंहिं विधो। सवाल नंबर 1 आहे, सिंधी अदब में अलफ़ अशबा नज़म जो बुनियाद कंहिं विधो। मख़दूम अबू अल हसन, पीर सदरुद्दीन, पीर मोहम्मद लखवी, नूरुद्दीन। त इन जो सही जवाब थींदो पीर मोहम्मद लखवी। सवाल नंबर 2 आहे, दादू दयाल जो असल नालो छा आहे। दादू दयाल जो असल नालो छा आहे। पीर नूरुद्दीन, दाऊदियार, सुलेमान, वयूं चायूं। त इन जो सही जवाब थींदो दादू दयाल। अचूं था सवाल नंबर 3 ते। सिंधी अदब में शाइरीअ में सभ खां पहिरीं तख़ल्लुस कंहिं इस्तेमालु कयो। सिंधी अदब में शाइरी में सभ खां पहिरीं तख़ल्लुस कंहिं इस्तेमालु कयो। पीर मोहम्मद लखवी, ओस्मान एहसानी, मख़दूम अबू अल हसन, दादू दयाल। त इन जो सही जवाब थींदो ओस्मान एहसानी। सवाल नंबर 4 आहे, ओस्मान एहसानी जो ताल्लुक़ कहिड़े दौर सां आहे। मुग़ल दौर, कलोड़ा दौर, समा दौर या अरब दौर। त इन जो सही जवाब थींदो मुग़ल दौर। मुग़ल दौर में ओस्मान एहसानी उहो पहिरियों शाइर आहे जंहिं शाइरी में तख़ल्लुस इस्तेमालु कयो ऐं उन सां गॾोगॾु तवील नज़म लिखिया। अचूं था सवाल नंबर 5 ते। तारीख़ मज़र शाहजहानी जो लेखक केरु आहे। तारीख़ मज़र शाहजहानी जंहिंमें मुग़लनि जी तारीख़ लिखी वई हुई, उन जो लेखक केरु आहे। मख़दूम अमीरुद्दीन, मीर यूसुफ, अली शेर कनाए, अबू अल हसन। त इन जो सही जवाब थींदो मीर यूसुफ। अचूं था सवाल नंबर 6 आहे, ओस्मान एहसानी जे तवील नज़म खे कहिड़ो उनवान मिलियल आहे। ओस्मान एहसानी जे तवील नज़म खे कहिड़ो उनवान मिलियल आहे। तारीख़नामा, वतननामा, तहक़ीक़नामा या सीरतनामा। त इन जो सही जवाब थींदो वतननामा। अचूं था सवाल नंबर 7 ते। पेरूं खटी कहिड़ी सिन्फ़ जो शाइर थी गुज़रियो आहे। अलफ़ अशबा, गज़ल, नज़म या सिंगार। लोक अदब जी सिन्फ़ सिंगार जो पेरूं खटी शाइर थी गुज़रियो आहे। सवाल नंबर 8, तहफ़ुतुल सालिकीन नाले किताब कंहिंजो लिखियल आहे। तहफ़ुतुल सालिकीन नाले किताब कंहिंजो लिखियल आहे। मख़दूम अबू अल हसन, शाह मोइनुद्दीन, मख़दूम मोहम्मद हाशिम ठठवी, शाह लुतुफ़ुल्लाह क़ादरी। त इन जो सही जवाब थींदो शाह लुतुफ़ुल्लाह क़ादरी। सवाल नंबर 9 आहे, शाह लुतुफ़ुल्लाह क़ादरी जे रिसाले में घणा बैत आहिनि। 230, 430, 379, 380। त इन जो सही जवाब थींदो 379। सवाल नंबर 9 आहे, शाह लुतुफ़ुल्लाह क़ादरी जे रिसाले में घणा बाब आहिनि। 7, 9, 12 या 10। त इन जो सही जवाब थींदो 7 बाब आहिनि। उम्मीद त हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। नए वीडियो में वरी नए मॉडल पेपर सां गॾु। तेसीं ताईं तव्हांजे पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।